नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर का खबर ॾींदा आहियूं त राणीपुर भरिसां यूसी अली मोहम्मद माची जे ॻोठ फोटो खान पल जे रवासी औरतन मर्दन जो मासूम ॿारनि समेत राशन न मिलण खिलाफ़ एहतजाज वस वारनि खे वाहर जी अपील। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहे राणीपुर में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम शेख पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, असां हिन वक़्तु कोटजी तालुके जे ॻोठ फोटो खान पल में मौजूदु आहियूं, जिते रवास ने राशन न मिलण खिलाफ़ एहतजाज कयो आहे। अचो त तव्हां ॻाल्हि ॿियो छा चवणु आहे? यूसी वारनि खे मिलियो आहे कार्ड भरे उहे पंहिंजनि माण्हुनि खे ॾिनो अथऊं, पंहिंजे घरनि में विराए, पंहिंजे ख़ानदाननि में, पंहिंजे हारिनारनि में विराए अथऊं। असांखे कुझु बि न मिलियो आहे। तो असां वधि में वधि कोशिशि कया मीडिया थ्रू, त असांजी अपील जेका वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान खे पुॼाई वञे। राशन पानी त खाऊं, हिकु हिकु पुटु आहे, न कमाइण वारो, न कटण वारो, कुरारो मुड़ुसु आहे, खट ते पियो आहे, न बनी न ॿारो आहे। असांजा नंबर लिखी आहे, 8 ॾींहं रखी छॾनि, असांखे कंहिं मुयसरु सही वर्दी कोन आहे। वञूं था त धिका ॾेई था छॾनि, बाबा वञो वञो, कुझु न आहे असांखे का शइ न मिली आहे। हिकिड़ो पुटु आहे मुंहिंजो, केरु कमाए केरु मूंखे ॾिए ग़रीब खे। टक न ॾे, चेरमी न ॾे वियासीं, उहो जवाबु ॾेई छॾियो, खिलनि वेठा, सदर ॾे वियासीं, वली मम्मा जे मस्तली वारे पुट ॾे वियासीं, ने टटोल कई, टोक कई, वञी धूड़ पायो। जॾहिं वोटनि लाइ अचनि त असां ॼऊं था असां खाधे वञूं, का ग़रीब मरूं या बचूं। असां पंहिंजो सरदार छॾे असां वसाणनि जी क़ौम खई, उहा बि असांखे नथी संभाल सड़ी करे। मंज़ूर साहिब पंहिंजे लेखे, नवाब साहिब पंहिंजे लेखे, मुरीद साहिब पंहिंजे लेखे। पर्चियूं हितां नंबर कार्ड हर शइ वठी आहे त तव्हांखे सुभाणे परीहं सौदो मिलंदो। कंहिं ग़रीब खे सौदो न मिलियो, उन खां बाद में उन वटि विया ककन माछी वटि, वरी सदर वटि विया त तव्हांखे हर शइ मिलंदी, का शइ न मिली आहे। हिनमहिल ताईं ग़रीब वेचारा शहर बंदि लॻा पिया आहिनि, टैक्सियूं बंदि लॻियूं पियूं आहिनि। ग़रीब माण्हू कमाए त काॾों कमाए? ग़रीब वेचारा सॼो ॾींहुं वेठा आहिनि, बंदि कयो, शहर वञनि था, उते पुलिस फ़ौज उन्हनि खे कुटे थी, सटे थी, वेचारा मोटी था अचनि। ग़रीब माण्हू करे छा पंहिंजो हिते? तव्हां ॻोठ फोटो खान पल जे रवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि इहो चवणु आहे त कोरोना वायरस जे करे हुकूमत पारां जेको लॉकडाउन कयो आहे, त सभु जेके ॻोठाणा बेरोज़गार थी वियूं, असांजा बचड़ा बुखूं थिया आहिनि। पर हुकूमत पारां हिननि जे ॻोठनि खे मुकमल नज़रअंदाज़ कयो आहे। कंहिं बि ॻोठाणे खे राशन न ॾिनो आहे। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त ख़ुदा रा असांजी मदद कई वञे, असांजे जेके ग़रीब ऐं मुस्तहक़ माण्हू आहिनि उनखे राशन ॾिनो वञे। जी, वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।